पिशावर के वर्क्स रोड ते खानगी बैंक और स्कूल भरसा धमाके में 3 ॿारनि समेत 4 ॼणा ज़ख़्मी। धमाके बाद पुलिस फोर्स और रेस्क्यू टीमूं वाक़े वारे हंधि पहुची वयूं। इलाके के कड़ो पुलिस मूजिब रोड किनारे नस्ब कियल बारूदी मवाद ज़रिए धमाको कयो वियो। धमाके से बैंक और दुकाननि खे नुक़सान रसियो आहे। इस्लामाबाद के सेशन कोर्ट में बुशरा बीबी के गैर शरई निकाह केस की ॿुधणी। बुशरा बीबी के अॻूणे मुड़ुस ख़ावर मानिका जे मुलाज़िम जो बयान कलमबंद। ख़ावर मानिका जे मुलाज़िम अदालत के ॿुधायो त पीटीआई जो बानी बुशरा बीबी जे घर ईंदो वेंदो हो। बुशरा बीबी मूंखे चवंदी हुई त पीटीआई बानी के घर जे अंदर वठी अच। ख़ावर मानिका जे चवण ते घर अंदर रखण ते पीटीआई बानी मूंखे गुथा लफ़्ज़ बि ॻाल्हाया। अदालत जो मेते केस बाबति वधीक दलील तलब करे वरिता। डॉक्टर आफिया सिद्दीकी के अमेरिकी जेल में ज़्यादतीअ जो निशानो बणाइण जो इंकशाफ। डॉक्टर आफिया के वकील जो चवण है तो आफिया सिद्दीकी के जेल में 2 भेरा ज़्यादतीअ जो निशानो बणायो वियो। डॉक्टर आफिया से जेल में तशद्दुद और बदअख़लाक़ी भी कई वेंदी आहे। पाकिस्तानी इख्तियारनि के डॉक्टर आफिया सिद्दीकी से थींदड़ नाइंसाफ़िन बाबत आगाह कयो वियो आहे। इसराइल जो उत्तर गज़ा के 2 स्कूलन ते हमलो, 50 माण्हू शहीद, केतराई ज़ख़्मी। गडियल क़ौमनि जे इंतज़ाम हेठि स्कूलन में बेघर माण्हू पनाह वरिती हुई। इसराइली फ़ौज गज़ा में सुप्रीम कोर्ट के धमाके से उॾाए छॾियो। अलदल महल गज़ा जी पटीअ जे फ़ौज महल ज़हरा शहर में ठहियल हो। गज़ा ते हमलनि खां पोइ इसराइली फ़ौज सुप्रीम कोर्ट के बैरक में तब्दील कयो हो। कतर जी हुकूमत $11 मिलियन की लागत से 2016 में अलदल महल तमीर कयो हो। ॿिए तरफ़ इसराइली तिबी क़दामनि खे तबाह करण जो हुकुम जारी करे छॾियो। 46 तारे जे सरबराह जो इसराइल का हुकुमनामो वापस वठण जो मुतालबो। गाढ़ो शहर के अबू शाह मार्केट में अधरोट शख्स जो लाश ते इतला थे पुलिस पहुंची लाश खणाए अस्पताल मुंतकिल कयो। पुलिस जो चवण है तो फोती की सुञाणप शेख मोहम्मद अहमद तौर थी है। मौत जो कारण मालूम न थी सघियो आहे। मामले की जांच जारी है।